पंजनि ॾींहनि खां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मग़विन जी बाज़ियाबी ऐं हिंदू बिरादरी सां एके जे इज़हार लाइ एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे ऐं मुख्य धरणो कश्मीर में हंयो वियो आहे, जेको टिनि मग़विन जी बाज़ियाबी खां पोइ बि जारी आहे। सागर कुमार जे हवाले सां चयो पियो वञे त इहो बि अॼु राति ताईं बाज़ियाब थी वेंदो, जॾहिं त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे हवाले सां कंहिं बि इंतज़ामी अमलदार का ख़ातिरी नाहे कराई। अॼु मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी धरणा हंया विया ऐं शटर बंदि हड़तालूं करे कारोबार बंदि रखियो वियो। कुझु मग़विन जी बाज़ियाबी बाद इहे धरणा ख़त्म थिया आहिनि, पर मुखिया धरणो जारी आहे, जेको सभिनी मग़विन जी बाज़ियाबी ताईं जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि हिन वक़्त ताईं मुखी जगदीश कुमार, जयदीप कुमार ऐं डॉक्टर मुनीर नाइच बाज़ियाब थी चुका आहिनि, पर सागर कुमार बाज़ियाब नाहे थियो, जॾहिं त प्रिया कुमारी जे वारसनि खे कंहिं ख़ातिरी नाहे कराई त न्याणीअ खे बाज़ियाब करायो वेंदो। जेतोणीकि ज़बरदस्त एहतिजाजी तहरीक बाद मग़विन जी बाज़ियाबी अमल में त आई आहे, पर चौबोल आहिनि त मग़विन जी आज़ादी लाइ भुंग भरियो वियो आहे। इहो भुंग 60 लख रुपयनि जो आहे। सवाल इहो बि आहे त मग़विन जी बाज़ियाबी बाद छा अगवा जूं वारदातूं बंदि थी वेंदियूं या ॿियनि मग़विन खे बि अगवा करणु बंदि कयो वेंदो, पर ईअं बिल्कुलु न थी सघंदो, छो त धाड़ेल मौजूदु आहिनि। धाड़ेलनि ख़िलाफ़ ड्रिघे वक़्त खां फ़ौजी ऑपरेशन जी घुर कई पई वञे, पर पुलिस टाल मटोल कंदे इहो चवंदी रही आहे त असांखे हथियार घुर्जनि, असां वटि जदीद हथियार न आहिनि ऐं पुलिस ॾोहारियुनि जो ख़ात्मो आणींदी, पर पुलिस खे वॾे पैमाने ते नुक़सानु खणणो पियो आहे। पुलिस जवाननि जी शहादत जा वाक़िया पिणु थी चुका आहिनि। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन हिन वक़्त बि जारी आहे, पर अगवा जूं वारदातूं बि जीअं जो तीअं जारी आहिनि। ॾिसणो पवंदो त नई आयल निगरान हुकूमत मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे बदअमनी ते केतिरे क़दुरु ज़ाब्तो आणण में कामयाब थिए थी ऐं इहा उमेद कई पई वञे त ॿीहर कंहिंजो प्यारो अगवा न थींदो।